नसीहत सुण तूं नेक नाम तपी पवंदो ॾींहुं तमामु कादुर कंदो पोइ क़याम मेड़ो थींदो माशर यार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार थींदो हशर बंदि कलाम मिलंदो पूजारनि पैगाम वलीअ कंदा पोइ वरियाम इबादत संदो इनकार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार हालत गायाण सुणो बेगाना थी कीम फुणो जेका ॿिनि मां वाट धुणो जन्नत दौलत आहिनि दार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार यानी क़यामत जे ॾींहुं जीअं वली खे मञूं था पुकारियो था सॾु करियो था दुख सुख में ई अलाह वटि इनकार कंदा चवंदा अलाह असांखे का ख़बर कान उन खे चई ॾींदा असीं मुंहिंजा बेज़ार आहियूं असांखे चओ न असां ते मेड़ा कजा अची जागा असांखे मञी जागा असांखे पुॼी जागा असांखे वसीला सम्झा असीं आखे नथा सम्झूं तव्हांखां बेज़ार आहियूं क़यामत जे ॾींहुं इनकार करे छॾींदा वलीअ पोइ त अलाह ॼाणे कहिड़ो हाल थींदो अॼु सुबुह में ईंदो मेड़ो रनूं कंदियूं शूट छेड़ो वणे जेको थींदो बेड़ो लोफरतन जी लॻंदा लार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार हलो हाजी पीर मथे वार घुरण वीर मथे साणी थींदो सीर मथे दूल्हो दिलबर सो दरबार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार मेड़ो आयो सुबुह शाम थींदो पूरो उत अंजाम कंदो वड़ वली वरियाम इबादत संदो इनकार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार कस सजे में थिए कर गल हाजी पीर मथे तां हल पिण में कंहिंखे कान्हे झल मर खाए पियो को मुर्दार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार वरन खां जो गुज़रियो वीर हू चवनि था जिए पीर कस जो कीर कन गुबार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार वाह वाह जी पीर वली जंहिंजी भाइन भू भली रनू जंहिं ते पवन रुली लज छॾे सभु थियल वार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार हली ॾिस होटल ते हलचल पाण पसाइनि से पल पल ॾिसनि माण्हू मर मडल कान्हे परदे जी त पचार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार मेड़ो माना मायूं रुगियूं अची पिया थियूं पुगियूं वरन रोकियूं तन सां वगियूं तपल थी पिया पोइ तकरार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार हाजाणियूं सभु हलियूं अचनि पेरनो उघाड़ियूं ख़ूब पचनि आयूं सगरियूं साण बचनि कूड़ाइण से झंडा वार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार तव्हीं मञो था जे तो ईद अखियुनि में को आंखे दीद उते अवां जी कहिड़ी ईद अवीं वञो पिया केॾां यार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार आऊं वञा थो उधर थम मुंहिंजो बेड़े में था कम वीदल कैसे थी विया गुम दिलबर थी विया दारो दार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार ही तेरे मिसरा पंहिंजे उन माण्हुनि जे लाइ जेके तौहीद जो दावो करें अहल हदीस जो दावो करें पोइ पण मेड़े में वञे हाज पीर वारे में पुॼी वञे जे इन खे इनकार करे रोके हाणे कुला वञूं था हाणे त तौहीद वारा आहियो अहल हदीस आहियो त चवंदा असांजो कमु हिते लाइ करे वञूं था यार ॿार नथा मञे बाप आणणो पवंदो पर हू पण वञी लानत में शरीक थी हुनखां पण बाबा मना कई हुननि खे औरत गुम थी ॿार वियो कंहिंजो हलंदे हार वियो बेहद को बीमार थियो कहिड़ीअ वलीअ कनि हार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार कंहिंजो कारो कोठ वियो कंहिंजो टुलकी टोप वियो कंहिंजो सासर कोप वियो हलचल होटल ते हर वार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार कॾो घोड़ी को त पलाणे को थो पंहिंजो उठ आणे हर को बीठो तंग ताणे को था साई कल सुवार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार मोटर आई उठ भॻो कंहिंजो किरंदे हथ भॻो कंहिंखे लोणे जोत लॻो कंहिंजो फाटो कनक पार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार ज़ाहिर आहिनि रुगा ज़ानी कंहिंजी करामत कहिड़ी कान्हे बिल्कुलु आहे बेईमानी फेड़ा थी हलन बदकार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खां आयूं बेज़ार
मेड़ा शादियूं पसू पाण रुली पियूं रनूं हाण कारण रूह सदी रिहाण जिन खे विर्श थधो वीचार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। मेड़ा शादियूं थिया शूट पाए हलिया सूट बूट सच चओ था थिए सूट चढ़ी वञे नक निरार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। मुड़स बेरा रनूं बेरियूं ॾींदा फ़िक्र मंझा फेरियूं पाणी में जीअं हलनि थेरियूं कुल्ला हणियो कनि करार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। माण्हू मोहबत जा त पुखा पहिरें विझंदा पाण पुखा हली हुते लाहियूं त सुखा ईंदो ॾींहुं जॾहिं आचार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। हलो हलो हथ में तेली हलियूं अचनि कोने बेली घेरियो अचनि गेली सेली चौधरी चूड़ियुनि जो चमकार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। धणी हुजनि मर घर थिया वञूं वलीअ ते मिले विया पुट रुगा आहिनि पिया मूंखे चयो ईअं मुचार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। वली मथे त वांदा कई पहिरीं पिया पियादा कई इरादे कंहिं त आंदा कई वञा सदके आयो सूमार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। पियादा हलनि लथा पेर लथो ॾींहुं थी अवेर सुता संझे मां सवेर लही थक वियो लिखवार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। अंधनि खे थियूं मिलनि अखियूं ठाहे सोन जूं ॼण रखियूं मूर न ॾिसनि पोइ मखियूं लोड़े वञनि पोइ लाचार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। अंधनि खे कई अखियूं मिलियूं ख़बरूं कनि पिया खुलियूं खुलियूं तंहिं कारण रनूं रुलियूं लॻी वियो वंजवी जार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। घर वेठो खर खिले हुटिया कुर सां पेई टले पोइ त पिण में पुटु मिले तंहिंजो कीअं करियो इनकार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। हलनि पियादा पवन घसी तन खे वञनि रोल रसी पुट अचनि पोइ पिण मां पसी विगत तूं खणी वीचार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। मेड़े मथे हलिया हूड़ वरिया मोह में ॾिसजे धूड़ अॻियां थींदनि बि उटूड़ खाधऊं जेके खुमचा यार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। मेड़े मथे लॻो मेड़ो ॻोठ सुञा शहर सुञा कोट सुञा वञूं पिण में घोट सुञा लॻी छम छम ऐं छंडकार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। थीन रोज़ शादियूं विया रनो रुलनि रातो ॾींहं ॿुधी मरनि तंजा मियां छॾियूं ज़ालनि खे श्रृंगार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। वाह असांजा मान वधिया शादियुनि में ता शान वधिया इज़त क्यों क़ुर्बान वधा मायूं कोटियो न त मयार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। शेर ॿधो भले साण शऊर ही न मञणा आहिनि मूर ॾींहं ॾींहुं वञनि पिया दूर इज़त सां अथनि को खार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। सम्झी वञ तूं सुलेमान जतम तन सां ॾे तूं जान न सिरकी न मञे नादान चओ भले पियो बार बार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। इलाही तूं इनायत कर क़ौमनि खे हिदायत कर सवली मुंहिंजी साथ कर परवर कलमे जी प्रचार वलीअ कंदा पोइ पुकार अवां खायूं बेज़ार। हीउ शेर जोड़ियो हुयो 27/6/1984 जे अंदरि। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।